तो आया जमील सर अमी ॾिसी रहिया आहियो टेक्नोलॉजी इन सिंधी यूट्यूब जो चैनल। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे प्रूफ ॾियण वारो आहियां, सबूत ॾियण वारो आहियां जेके अॻु मां वीडियो ठाहींदो हुयुसि त तव्हां ऑनलाइन अर्निंग कीअं करे सघो था, तव्हां पैसा कीअं कमाए सघो था घर वेठे। ऐं सबूत मुंहिंजे तव्हांजे साम्हूं आहे जेके मूं पैसा कमाया आहिनि अलाह पाक जे शुक्र सां। इहे तक़रीबन मुंहिंजे 6 महीननि जी महिनत आहे, जंहिं सां गॾोगॾु मूं सबुरु बि कयो आहे ऐं सख़्तु महिनत बि मुंहिंजी हिन में शामिल आहे। तव्हां मूं ते सिर्फ़ु यकीन कयो, तव्हां मुंहिंजा वीडियो ॾिसो, तव्हां वीडियोस खे फॉलो कयो, तव्हांजो जेको फ्रीलांसिंग जो जेको फुल कोर्स आहे तव्हां उहो फुल कोर्स करे 5-6 महीना तव्हां वेट कयो, सबुरु कयो, तव्हां पहिरियां सिखो। सभ खां पहिरियां आहे सिखणु। असांजे हिकिड़े दोस्त मूंखे व्हाट्सएप ते मैसेज कयो था, उहा मूंखे का ऐप या वेबसाइट ॿुधाए जेका 5 मिंटनि जे अंदरि मूंखे पैसा ॾिए। मुंहिंजा भाउ मुंहिंजा अदा उहा का बि अहिड़ी वेबसाइट न आहे, इहे सभु फेक आहिनि। ओरिजिनल ऐं रियल इहे ई वेबसाइटूं आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। ऐं तव्हांजे साम्हूं सबूत पिणु मौजूदु आहे। तव्हांखे हिन सां गॾु लाज़मी सबुरु बि करणो पवंदो। ईअं न आहे त यार तव्हां गिगी ठाहे छॾी हींअर ऐं तव्हां शाम जो मूंखे ऑडर अची वियो, ईअं बिल्कुलु बि न आहे। हिन में सबुरु आहे। तव्हां जेकॾहिं को सवाल हुजे तव्हां कमेंट में लाज़मी पुछंदा, मूंखे ॾींदा इजाज़त। अलाह अॻिते